अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था माश जी दाल ऐं उन सां गॾु हिकिड़ी ॿी बि शइ पचे थी, उहा मां तव्हांखे पोइ ॾेखारियां थी। हीअ मूं वटि आहे अधु कप माश जी दाल बॉइल थियल। माश जी दाल जी क्वालिटीअ ते डिपेंड कंदो आहे, हुन ते दारोमदार रखंदो आहे त अगरि कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त जल्दी ॻरी वेंदी आहे, कॾहिं देरि सां ॻरंदी आहे। सो हमेशह उनखे कलाकु ॾेढ भिॼाइजे ऐं उनखां पोइ उनखे उॿारिजे। पोइ कॾहिं ॾिसो अगरि सुठी क्वालिटी हूंदी जल्दी ॻरी वेंदी, न त जेकॾहिं थोड़ी देरि लॻे त पाणी विझी हल्की बाहि ते उनखे बॉइल कजे। हाणे हिन में मूं वटि कोई लूणु वग़ैरह कुझु बि न आहे पियल, ख़ाली पाणी में बॉइल थियल आहे। मसालो मां हिन में विझंदमि। हीअ अधु कप आहे मूं वटि दाल, त हीअ अधु चमिचो लूण जो, अधु नंढो चमिचो, अधु टीस्पून ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं हीअ चोथों हिसो नंढे चमिचे जो हेडु रहे। ऐं हीअ कटियल सावा ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं हीअ मूं वटि धाणा आहिनि जेके मां हिन में आख़िर में विझंदमि। हाणे असां अचूं था पंहिंजी देॻड़ी जे तरफ़। हीअ ॾिसो, हीअ हिकिड़े बसर जो हिकिड़ो नंढो बसर, छो त दाल थोरी आहे हिन लाइ मां हिकिड़ो नंढो बसर दाग करे उन में हिकिड़ो टमाटर विझी हीअ मसालो ठाहियो आहे। इन में थोड़ा पानी में विझी छॾियो हो। अच्छा, ये थोड़ा सा मैं उर्दू में बताती हूँ कि ये उबली हुई माश की दाल है आधा कप, ये नमक मिर्च और हल्दी अपने हस्बे जायका, कटी हुई मिर्चें हैं और ये धनिया है और एक प्याज का मैंने ब्राउन करके और उसमें एक टमाटर डाल के ये मसाला मैंने बना लिया है। ठीक है, हाणे असां सभिनी खां पहिरियों हिन में विझंदासीं ये मसालो। हाफ टी स्पून लूण, हाफ टी स्पून ॻाढ़ा मिर्च ऐं क्वार्टर टी स्पून हेड। असां ये मसाला विझी हिनखे थोरो भुञंदासीं त जीअं असांजो मसालो तयारु थी वञे। इन जेके असां पिठल मसालो विधो आहे इन जी कचाइप ख़तमु थी वञे। ऐं हिन में तेल मूं बिल्कुलु 3 टेबल स्पून विधो आहे। सफ़ा थोरो तेल आहे, तव्हांखे ॾिसण में ईंदो त एतिरो ई आहे जंहिंमें ही बसर मूं भुॻो आहे ऐं टमाटर विझी मां मसालो ठाहियो आहे। घणो तेल हिन में न आहे। सो बाहि मां थोरी वधायां थी त जीअं थोरो जल्दी भुॼे। ठीकु आहे, उन सां गॾु असां हिन में विझंदासीं हाणे दाल। दाल आहे जेका मां हिन में शामिल थी कयां। मसाला भूनने के बाद हम इसमें दाल डाल रहे हैं। दाल असांजी पकल आहे, बॉइल थियल आहे ऑलरेडी, तंहिंजे करे असांखे हिन में जेको आहे घणो टाइम न लॻंदो, छो त जेको टाइम लॻणो हो उहो दाल जे बॉइल थियण में ऐं बसर ब्राउन थियण में लॻी चुको आहे। हाणे असां हिन में हीअ थोरो गरम थिए, छो त दाल उॿारे रखी त हीअ थोरी थधी थी वई आहे। ठीकु आहे, हाणे असां हिन में विझंदासीं पाणी। हीअ मां वटि मुनी प्याली, 1 पौन प्याली पानी की है, ये विझूंसि था। ऐं उन सां गॾु असां हिन में विझंदासीं ही कटियल मिर्च, ॻाढ़ा ऐं सावा। लाल मिर्च का टेस्ट भी थोड़ा सा डिफरेंट होता है लेकिन कलर बहुत अच्छा होता है, इसलिए हम डाल रहे हैं। ऐं ही ॻाढ़ा ऐं सावा मिर्च हिनखे जेको आहे लुक ॾाढो सुहिणो ॾींदा। हिनखे असां 5 मिनट दम पे रखूं था, जीअं मिर्चनि जी खुशबू हिन में रची वञे। 5 मिनट के लिए इसको दम पे लगा लें ताकि अच्छी तरह बॉयल हो जाए और मिर्चों की जो खुशबू है इसमें रच जाए। इसकी आग में कम कर रही हूँ, बाहि घटाई से। हाणे असां अचूं था ॿिए पासे। हुते फ्राइंग पैन में ही आहिनि मूं वटि मेहा। ये टिंडे फ्राई हो रहे हैं जैसे हम आलू फ्राई करते हैं। काटा, नमक लगाया, ऑयल गरम करके उसको फ्राई कर दिया सिंपल। ठीकु आहे, ये असां मेहा कटे इनखे लूणु ॾेई तेल में तरियो आहे। मेहा मुंहिंजा ॻरी चुका है। सेम वही तरीका जो हम आलू के भी करते हैं, आलू फ्राई करने के लिए। ठीकु आहे, जेके असां नॉर्मली पटाटा तरियूं था उन साॻे तरीक़े सां असां हिनखे तरियूं था। सो हिनजी बाहि थोड़ी वधायां थी, इसकी आग तेज़ कर रही हूँ। इसमें मसाला डालेंगे। ये मसालो मूं पहिरियों खां कढी रखियो आहे। 1 टीस्पून लाल मिर्च, 1 टीस्पून धनिया, हिकिड़ो नंढो चमिचो ॻाढ़ा मिर्च आहिनि पीठल, हिकु नंढो चमिचो धाणा आहिनि। हीअ ॾाढो मज़ेदार थींदो आहे। ऐं ॿार अगरि भाॼी नथा खाइनि, बचायां थी मां पंहिंजे पुट जे लाइ, छो त हू मेहे जी भाॼी न खाईंदो आहे, इन लाइ ही तरियल मेहा शौक़ सां खाईंदो आहे। सो ही मुंहिंजा मेहा थी विया रेडी। ऐं हूअं बि तरियल शयूं ॿार वधीक शौक़ सां था खाइनि, पर कंहिं बहाने सां सब्जी खाईंदा त सही न। सो हिनजी बाहि मां बंदि थी कयां, छो त फ्राइंग पैन इलाही गरम आहे
तेल इलाही गरम आहे, इन लाइ हिन में मुंहिंजो मसालो चङी तरह सां पची वेंदो। ही फ्राइड मेहा, फ्राइड टिंडे बिल्कुलु रेडी आहिनि खाइण जे लाइ। मां हिनखे ढक ॾेई छॾियां थी जीअं हिनखे दम लॻी वञे। ठीकु आहे, उनखां पोइ असां अचूं था पंहिंजी दाल जी तरफ़। दाल आस्ते आस्ते बॉइल पई थिए, 2 मिंट अञा हिनखे टाइम ॾींदासीं। दाल असांजी पची वई आहे। हमेशह यादि रखो त दाल खे जॾहिं असां पचाए रखंदा आहियूं त पाणी जज़्ब कंदी आहे, चुही वेंदी आहे ऐं घाटी थी वेंदी आहे। इन लाइ उनखे थोड़ो छिॾो छॾणु खपे। दाल हम जब भी अगर उसी वक्त खानी हो तो उसको मुनासिब गाढ़ा रखें जितना आपको चाहिए, लेकिन अगर उसको रखना है तो उसको थोड़ा पतला करें ताकि वो रखने से गाढ़ी हो जाए तो कोई ख़ास फ़र्क नहीं पड़ेगा। ठीक है, अब ये तैयार है। हम इसमें डालेंगे धनिया। ये है धनिया मेरे पास, हरा धनिया कटा हुआ। अब ये बहुत ही मज़ेदार माश की दाल तैयार है। और इस तरफ ये हमारे टिंडे भी बिल्कुल तैयार है खाने के लिए। तो आज ये दाल और सब्ज़ी पकाइए, एंजॉय कीजिए, अपनी फैमिली की सेहत का ख्याल रखिए। ऐं असां वरी इंशाल्लाह कंहिं ॿी रेसिपी सां गॾु वरी मिलंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियोज़ वणंदी हुजनि, लाइक कयो, शेयर कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही तो मुस्तक़बिल में अञा मां तव्हांखे घणो कुछ शेयर करण जी तव्हां सां कोशिश कंदसि। ऐं अगर आपको अच्छा लगा हो तो आप मेरा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, वीडियोस शेयर करें। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे ख़ानदान जो ख़्यालु रखो, खाधो मोहबत सां पचायो। इंशाअल्लाह वरी गॾु आहियूं, मोकिलायूं नथा। अल्लाह भाई।